सीता रोड खां रिपोर्ट करे रहियो आहे सैयद इज़हार हुसैन। सीता रोड शहर में ज़हरीली ऐं केमिकल मिलावट वारी खीर ऐं चांहि जो विकिरो आम थियण लॻो आहे, जंहिं सबबि शहरियुनि में सख़्त बेचैनी ऐं ॻणती पखिड़िजी वई आहे। मुख़्तलिफ़ होटलुनि, चांहि खाना ऐं खीर जी दुकाननि ते अहिड़ो मिलावट थियल खीर इस्तेमाल थियण जा इंकशाफ थिया आहिनि, जेको इंसानी सिहत लाइ इंतहाई नुक़सानकार साबित थी रहियो आहे। मक़ामी शहरियुनि जो चवणु आहे त खीर जो ज़ाइक़ो ऐं ख़ुश्बू गैर फितरी आहे, जॾहिं त चांहि पीअण खां पोइ केतिरनि माण्हुनि खे उल्टी, दस्त, पेट जी तकलीफ़ ऐं बुखार जी शिकायत थी रही आहे। ख़ासि तौर ते ॿार ऐं पीरसन वधीक मुतासिर थी रहिया आहिनि। माहिर डॉक्टरनि मूजिबि अहिड़ो खीर घणो करे मस्नूई सफ़ेद रंग, खीर जहिड़ी ख़ुश्बू ऐं फ़ोम पैदा कंदड़ केमिकल जी मदद सां तयारु कयो वञे थो, जेको मुसलसिल इस्तेमाल जी सूरत में जिगर, गुर्दनि ऐं मादे खे नुक़सान पहुचाए सघे थो। सिहत खाते ऐं इंतिज़ामिया ख़ामोश। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं सिहत खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां का बि जांच या कार्रवाई अमल में न अची सघी आहे, जंहिं करे गैर क़ानूनी वापार कंदड़ बेख़ौफ़ थी कारोबार जारी रखण में रुधल आहिनि। शहरियुनि जो मुतालबो आहे त खीर ऐं चांहि जी मयार जी जाच लाइ ख़ासि टीम मुक़ररु कई वञे, मुज़र सिहत शयुनि जो नोटिस वरितो वञे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।